ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। गढ़ी यासीन भरिसां ॻोठ मारूं काके पोटरो में काके पोटरा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, नौजवान क़तल थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। गढ़ी यासीन भरिसां ॻोठ मारूं काके पोटरो में काके पोटरा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, झेड़े में नौजवान क़तल थी वियो। झेड़े दौरान सफ़ीउल्लाह काके पोटरो मारिजी वियो। वाक़े जो कारण पुराणी दुश्मनी ॿुधाए पियो वञे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। गढ़ी यासीन भरिसां ॻोठ मारूं काके पोटरो में काके पोटरा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें नौजवान क़तल थी वियो। झेड़े दौरान सफ़ीउल्लाह काके पोटरो मारिजी वियो। वाक़े जो कारण पुराणी दुश्मनी ॿुधाए पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। गढ़ी यासीन मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर यासीन उन्नड़ असां सां लाइन ते मौजूद आहे। यासीन, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? जी, गढ़ी यासीन भरिसां ॻोठ मारूं काके पोटरा में काके पोटरा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार सां झेड़ो सबबि सोनवा बस स्टॉप ते होटल ते वेठल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अंधाधुंध जी फायरिंग करे 30 साला नौजवान सफ़ीउल्लाह काके पोटरो क़तल। लाश अहिड़ो इतला गढ़ी यासीन पुलिस खे ॾिनो आहे। पुलिस लाश खड़ाए गढ़ी यासीन अस्पताल आंदो पोस्टमार्टम बाद हवाले। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी यासीन तफ़सील खां आगाह करण जे लाइ।